ولا وراءه مرمى الظاهر لا تخيلا ووهما الباطن تقدسا لا عدما وسع كل شيء رحمة وعلما وأسبغ على أوليائه نعما عما وبعث فيهم رسولا من أنفسهم أنفسهم عربا وعجما وأزكاهم محددا ومنا وأرجحهم عقلا وحلما وزكاه روحا وجسما وحاشاه عيبا ووصما وآتاه حكمة وحكما ونورا وفتح به أعينا عميا وقلوبا غلفا وآذانا صما صلى الله عليه وسلم صلاة تنمو وتنمى وعلى آله وأصحابه وسلم تسليما كثيرا كثيرا ثم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ببركته إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد الفاتح لما أغلق والخاتم لما سبق ناصر الحق بالحق والهادي إلى صراطك المستقيم وعلى آله حق قدره ومقداره العظيم ثم أما بعد معزز و محتشم سامعین ذی وقار حضرات علماء کرام ऐं मुंहिंजे साम्हूं मौजूद तमाम अवाम जो जमे गफ़ीर अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। माशा अल्लाह ये हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जे मीलाद जी निस्बत सां एक मुख्तसर पुरवकार अज़ीम शान प्रोग्राम तव्हांजी हिन जामिया मस्जिद कासिमाबाद में मुनाक़िद पज़ीर आहे। अमी माशा अल्लाह पंहिंजो टाइम कढी तशरीफ़ वठी आया आहियो। असीं बि परे खां सफ़र करे तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। अल्लाह ताला खां दुआ बा त अव्हांजो अचण बि ख़ुदा कारणी आहे, असांजी हाज़िरी बि ख़ुदा कारणी आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असां सभिनीनि खे पंहिंजे हिन रज़ा जी ख़ातिर जेको असां खां सफ़र करायो आहे, अल्लाह ताला असांखे इन जो अजर अज़ीम हित बि अता फ़रमाए त अगले जहान में बि नसीब फ़रमाए। बिरादरान मुल्क मिल्लत, मीलाद अरबी ज़ुबान जो लफ़्ज़ आहे। अंग्रेज़ीअ में इन साॻी शइ खे बर्थ चयो वेंदो आहे ऐं हिंदी ज़ुबान में इन खे जनम चयो वेंदो आहे। फ़ारसीअ वारा इन खे पैदाइश चवंदा आहिनि। सिंधीअ वारा तव्हां ऐं असां इन खे ॼम चवंदा आहियूं ऐं अरबीअ वारा इन साॻे ॼम खे, बर्थ खे, पैदाइश खे, इन साॻे खे अरबीअ में मीलाद यानी ॼमण यानी बर्थ इहो ई चवंदा आहिनि। हाणे तव्हांजे ज़हन में इहा ॻाल्हि अचणु घुरिजे त मीलाद जो जेको ताल्लुक़ आहे उहो हमेशह मख़लूक़ सां हूंदो आहे। ख़ालिक़ मीलाद खां पाक आहे, छो त अल्लाह ताला जो शान आहे क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह ॼम खां पाक आहे, मीलाद खां पाक आहे, बर्थ खां पाक आहे, पैदाइश खां पाक आहे।
लिहाज़ा जिथे जिथे मीलाद जो ज़िक्र थींदो इन जो मतलब आहे शिर्क उते ख़त्म थींदो, अल्लाह जी तौहीद जो नारो बुलंद थींदो। तो जॾहिं तव्हां चओ त ही फिलाणे जी विलादत थी आहे, फिलाणे जो मीलाद थियो आहे, इन जो मतलब आहे शिर्क ख़त्म थी वियो। वो शिर्क इन जे करे ख़त्म थी वियो त तव्हां जंहिंजे लाइ चयो त फिलाणे जो मीलाद थियो आहे, इन जो मतलब आहे हू ख़ालिक नाहे, हू मालिक नाहे, बल्कि अल्लाह जी ख़ल्क़ियल मख़लूक़ वा। लिहाज़ा तव्हां ऐं असां जॾहिं बि हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मीलाद शरीफ़ मल्हाईंदा आहियूं या बयान कंदा आहियूं, इन जो मतलब आहे त तव्हां ऐं असां तौहीद जो बयान कयूं था ऐं हक़ीक़त में अल्लाह खे मुनज़्ज़ह कयूं था, पाक कयूं था। वो मुनज़्ज़ह आहे, बल्कि उन जी पाकाई असीं बयान कयूं था त अल्लाह तबारक व तआला लम यलिद वलम यूलद जे शान जो मालिक आहे, ॼमंदी मख़लूक़ वा, पर हर हिक जो ॼमण बराबर न हूंदो आहे। काइनात में जेको सभिनीनि खां बेमिसाल ॼमण थियो आहे उहो आमिना जे लाल हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जो थियो। लिहाज़ा पहिरों नुक़्तो तव्हां ऐं असांखे जेको ज़हन में विहारणो आहे वो इहो विहारणो आहे त अल्लाह मीलाद खां चइजो त पाक आहे, अल्लाह मीलाद खां। बसि एतिरी ॻाल्हि तव्हां ई असांजे ज़हननि में क्लियर थियणु घुरिजे, छो त कॾहिं कॾहिं नासमझी में शरई इल्मनि खां अण वाक़फ़ियत जे करे ऐं शरीयत जो कामिल इल्मु न हुजण जे करे मुमकिन आहे को माण्हू तव्हांखे ईअं बि चई सघे थो त मीलाद शिर्क आहे। लिहाज़ा मां तव्हांखे सम्झाए छॾियो त मीलाद शिर्क नाहे, बल्कि इहो शिर्क शिकन आहे। शिर्क खे मीलाद ख़त्म कंदो आहे। हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मीलाद शरीफ़ मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे अहादीस तय्यबा में मुस्तफ़ा करीम पंहिंजे मीलाद जो बयान पाण फरमायो आहे। मुंहिंजे महबूब जे असहाबन मुस्तफ़ा जो मीलाद पाण बयान फरमायो आहे। इहा ॿी ॻाल्हि मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कई आहे। पहिरीं ॻाल्हि अर्ज़ु कई त मीलाद शिर्क शिकन आहे, शिर्क खे भञंदो आहे, शिर्क खे ख़त्म कंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि जेका मां दावा जे तौरु तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कई आहे त अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजो मीलाद शरीफ़ पाण बयान फरमायो। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे असहाबन सगोरन मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मीलाद पाण बयान फरमायो। इहा मुंहिंजी मुद्दआ वा, इहा मुंहिंजी दावा वा। मां इन ते तव्हांजी ख़िदमत में ॿ हदीस मुंहिंजे महबूब जूं सिहा जे किताबनि मां अर्ज़ु करण जी सआदत हासिल कयां, जंहिंसां अव्हांजे ज़हन में इहा ॻाल्हि वधीक पुख़्ता थी वञे। यकीनन तव्हां अहले इल्म आहियो, अहले ईमान ऐं अहले मुहब्बत आहियो। तव्हां जेॾी महिल उहा मुंहिंजे महबूब जे हदीस पाक जी ॻाल्हि तव्हां ॿुधंदव त तव्हांखे अञा हक़ुल यकीन हासिल थींदो, तव्हांखे यकीन ताम हासिल थींदो। पर उन खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि मां तमहीद में अर्ज़ु कयां जेका सॼे असांजे अॼोके प्रोग्राम जो ख़ुलासो आहे। मीलाद त मां सम्झायो त मीलाद मख़लूक़ जो थींदो आहे, अल्लाह जो न थींदो। जेकॾहिं केरु चवे न त अल्लाह जो मीलाद आहे त पोइ माना कुफ़र थो करे। अल्लाह मुसलमाननि खे कुफ़र खां बचाए। पर मीलाद आहे छा? हाणे ही सॼो प्रोग्राम शुरू थियो आहे। हिन प्रोग्राम जे प्रोसेस ते तव्हां थोरो गौर कंदव त थियो छा हिन में। मस्जिद आहे, मामूल मुताबिक़ लाइटूं लॻल आहिनि। जेकॾहिं कंहिं गलीअ में हुजे हा त लाइटुनि जो इंतज़ाम ज़रूरत जे आहर करणो पवे हा। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद जे लाइ लाइटूं मस्जिद में मौजूद आहिनि। अव्हां खे दावत ॾिनी वई, अव्हां तशरीफ़ वठी आयो। सब खां पहिरियां क़ुरान पाक जी तिलावत थी, उन खां पोइ हमदे बारी तआला पेश कई वई।
उन खां पोइ महबूब जी मंज़ूम सिंधीअ में या उर्दूअ में नात शरीफ़ पेश कई वई ऐं उन खां पोइ ही उलमाए इस्लाम उलमाए अहले सुन्नत व जमात अवां खे महबूब जी सीरत, महबूब जा फ़ज़ाइल, महबूब जी आमद, महबूब जा मौजज़ात, हबीब जी मक्के जी ज़िंदगी, हबीब जी मदीने पाक जी ज़िंदगी, हबीब पाक जो मक्के खां मदीने पाक ॾे सफ़र करण जो वाक़ियो, हबीब अकरम जो 10 साल मदीने पाक में ज़िंदगी गुज़ारण, जंगिन में शिरकत फरमाइण, उन्हनि जंगिन में महबूब जा मौजज़ा उन्हनि जो ज़ाहिर थियण त महबूब जा 63 साल पूरा थिया ऐं हबीब अकरम जहान मां पर्दो फरमायो ऐं मुंहिंजे महबूब जे सहाबन सगोरन महबूब पाक के आराम कराइण जे लाइ हबीब अकरम जो जिथे गुंबद खदरा हुआ उन जगह जो इंतखाब नस सां कयो ऐं मुंहिंजे हबीब अकरम के उन जगह ते आराम करायो वियो जिथे अॼु हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम आरामी आहिनि। मुंहिंजे महबूब लाइ हज़रत आदम छा चयो, मुंहिंजे महबूब लाइ हज़रत शीस छा चयो, मुंहिंजे महबूब लाइ हज़रत इब्राहीम छा चयो, मुंहिंजे महबूब अकरम लाइ हज़रत इलियास छा चयो, मुंहिंजे महबूब अकरम लाइ हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह छा फरमायो, मुंहिंजे महबूब लाइ हज़रत मूसा कलीमुल्लाह छा फरमायो, मुंहिंजे महबूब लाइ हज़रत ईसा शाइर छा फरमायो। इहो सॼो जो कुझु बयानु थियो इहो ई महबूब जो मीलाद शरीफ़। मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां थो त तव्हां पंहिंजो दिमाग़ कुछ देर जे लाइ मुंहिंजे हवाले कयो त मां तव्हांखे का ॻाल्हि सम्झाइणु घुरां थो। ॿाहिर जी दुनिया खां कुझु मिंटनि जे लाइ, छो त हीउ ड्रिगो प्रोग्राम न आहे, निहायत मुख़्तसर ऐं जामे तरीन प्रोग्राम आहे, त मां चाहींदुसि तव्हां पंहिंजे ज़हन खे मुंहिंजे हवाले कयो त मां उन में कुझु शयूं चिटियां, कुझु शयूं मां उन ते लिखां जेके अव्हां जे ज़हन में पुख़्ता थियनि दलील सां। हाणे तव्हां पाण फ़ैसिलो करे मूंखे सम्झाईंदव ऐं ॿुधाईंदव त मीलाद शरीफ़ इन खां सवा कंहिं ॿी शइ जो नालो आहे या इन ई शइ जो नालो मीलाद आहे, इन ई शइ जो नालो। बसि इन जो मतिलबु आहे त तव्हां ऐं असां मुतफ़िक़ आहियूं त महबूब जो मीलाद क़ुरान जी तिलावत, नात मंज़ूम, सिंधी, अरबी, उर्दू मुख़्तलिफ़ नातूं पढ़ी, मुंहिंजे महबूब जी आमद, महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा फ़ज़ाइल, हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा कमालात ऐं उन्हनि जो बयानु करणु इहो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मीलाद आहे। लिहाज़ा हाणे असां ऐं तव्हांजो सभिनीनि जो इन ते इत्तिफ़ाक़ थी वियो आहे ऐं मूंखे इहा ई ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में सिहा जे हदीसुनि जी रोशनीअ में अर्ज़ु करणी आहे त इहो जेको मीलाद आहे, जेको तव्हां जंहिं अंदाज़ सां मल्हायो पिया या अणॼाणाई चइबी, जेकॾहिं को ईअं चवे त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कोन मल्हायो आहे या महबूब जे असहाबनि सगोरनि कोन मल्हायो आहे, इहा ला इल्मी आहे। अचो त मां तव्हांजी ख़िदमत में महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हदीस पाक अर्ज़ कयां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुस्तफ़ा करीम जे असहाबन सगोरन मां हज़रत ख़ालिद बिन मअदान रज़ियल्लाहु तआला अन्हु मुंहिंजे महबूब जो सहाबी सगोरो आहे। जो सुभान अल्लाह। बस थोरो मां इन में एतिरी ॻाल्हि एड कयां त सैयदना ख़ालिद बिन मअदान रज़ियल्लाहु तआला अन्हु जो साहिबज़ादो आहे, ताबई आहे। पोइ ताबई फरमाईंदो आहे त मुंहिंजे महबूब जॾहिं विसाल फरमायो, हज़रत ख़ालिद बिन मअदान बाद में काफ़ी अरसो अॻु में बाद में हज़रत ख़ालिद बिन मअदान जो विसाल थियो हुयो। हुन जो साहिबज़ादो फरमाए थो
त मुंहिंजो बाबो हज़रत ख़ालिद बिन मादान रोज़ रात जो पंहिंजी निमाज़ अदा करण खां पोइ जेॾी महिल पंहिंजे बिस्तरे ते सुम्हंदो आहे त मुंहिंजे महबूब मदीने वारे खे यादि कंदो आहे ऐं अबू बकर उमर उस्मान खे बि यादि कंदो आहे। अॼु या ताज़ी मां रिवायत गाॾीअ में किताब मूंसां साण हुयो, उन किताब में मां इहा रिवायत पढ़ंदो आयुसि ऐं मूं पहिरों दफ़ो पढ़ी रस्ते में हुयुसि सफ़र में, त मुंहिंजी दिलि चयो त मां तव्हांखे इहा रिवायत ज़रूरु हैदराबाद वारनि जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि त हज़रत ख़ालिद बिन मादान बिस्तरे ते सुम्हंदा हुआ, इशा जी निमाज़ अदा कंदा हुआ। पोइ इशा जी निमाज़ अदा फरमाइण खां पोइ पंहिंजनि वज़ाइफ़नि मां जेॾी महिल वांदा थींदा हुआ त पोइ उन बिस्तरे ते पंहिंजो कंधु रखी करे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यादि कंदा हुआ। पोइ चवंदा हुआ इलाही ताल शौक़ी इला हबीबी व रुफ़क़ाई, ऐं पोइ वरी चवंदा हुआ ऐ मुंहिंजा रब ज़ुल जलाल फ़अज्जिल या इलाही लिक़ाई बिहिम, ऐ मुंहिंजा रब ज़ुल जलाल मुंहिंजी मुलाक़ात उन्हनि सां जल्दी कराइजां, हिन ज़िंदगीअ मां मुंहिंजी जल्दी जल्दी पूरा फरमाए त मां वञी करे जन्नत में मुस्तफ़ा जो दीदार कयां। हाणे थोरो तव्हांखे इन ते इहो बि गौर करिणो आहे त असहाबे रसूल जे दिलि जी कैफ़ियत छा हुई महबूब जे मुहबत में, कीअं उन्हनि जी दिलि छिकबी हुई हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में। पोइ जेकॾहिं तव्हां ऐं असांजी दिलि छिकजे त इहा महबूब मदीने वारे जे असहाबनि जी सुन्नत वा जो हर मुस्लमान जे सीने जी दिलि धक धक कंदी आहे त मदीने वारे साईंअ खे यादि कंदी आहे। पोइ यादि करण जा तरीक़ा तब्दील थी सघनि था, को कहिड़े तरीक़े सां उनजो इज़हार कंदो आहे, को कहिड़े तरीक़े सां उनजो इज़हार कंदो आहे। ऐं तव्हां असां सिंधीअ वारा वरी सिंधीअ ज़ुबान में कंदा आहियूं दिलि रोबा तुंहिंजी दीद थी वई विया ॾुखनि जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जीअ जी ओ आशिक़नि जी ईद थी वई दिलि रुबा तुंहिंजी दीद थी वई विया ॾुखनि जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जीअ जी जे न तूं साईं अची हा एरो ही घोटा खणे हा केरो ही घोटा खणे हा जे न तूं साईं अची हा एरो ही घोटा खणे हा केरो ही घोटा खणे हा बख्श राय बदकारड़ा को झाकिन ऐं कारड़ा बख्श राय बदकारड़ा को झाकिन ऐं कारड़ा बस वियो लही ॾुख सीयो मुंहिंजा घोट अरबी जीअ जी तुंहिंजी दीद थी वई विया ॾुखनि जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जीअ जी। मुंहिंजे ख़्याल में मां अञा अरबीअ ज़ुबान में नात कान पढ़ी आहे, तव्हांखे सिंधीअ में जीउ जीउ चवणु त अचे थो, भला जे सॼी नात यादि न बि अचे तव्हांखे त ख़ैरु आहे, पर आख़िरी वराणो तव्हां चई सघो था, थोरो रूह खे राहत थींदी। मां मुस्तफ़ा जी हदीस अर्ज़ु कयो थो दिलि रोबा तुंहिंजी दीद थी वई विया ॾुखनि जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जीअ जी तुंहिंजी आमद साण प्यारा बुत भॼी थिया भोर सारा बुत भॼी थिया भोर सारा अदा हबीब अकरम आया त कुफ्र खे महबूब ख़त्म फरमायो या कोन फरमायो तुंहिंजी आमद साण प्यारा बुत भॼी थिया भोर सारा बुत भॼी थिया भोर सारा अहिड़ी कादिर कई सणाई
कुफर जी थी वई तबाही अहिड़ी कादिर कई सणाई कुफर जी थी वई तबाही हो तो हलियो ही मुंहिंजा घोट अरबी जियो जियो सब चलो दिल रुपा तुंहिंजी दथी वई व्या दुखन जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जियो जी बस तव्हां हाणे एतिरी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखो त हर हिक जे शौक़ जो अंदाज़ मटव ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां मुहबत जे इज़हार जो तरीक़ो तब्दील थी सघे थो खजीअ जो थुड़ पंहिंजी ॿोलीअ में मुस्तफ़ा सां मुहबत जो इज़हार करे पई उहा ॿोली खजीअ जे थुड़ जी उन हीअं कयो व तस्बीहुल हसा फी यदिही ऐं महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हथनि मुबारकनि में पथरनि जो कलमो पाक पढ़णु इहो पथरनि महबूब सां मुहबत जो इज़हार कयो ॻोह जो मारिजी वञणु सड़ी वञणु लोटे में बंदि थी वञणु काफ़र अचे लोटे खे बंदि करे ऐं हबीब अकरम खां पुछे त हबीब हिन में छा आहे हबीब फरमाए त मां ॾसियां त इन में छा आहे या इन में मौजूदु अंदरि शइ तोखे ॿुधाए त मां केरु आहियां हबीब जो एतिरो फरमाइण ऐं उन लोटे में फतकार जो पैदा थियणु उहो मुंहुं ॿाहिरि कढी करे चवे अशहदु अन्नक रसूलुल्लाह इहो उन जे इज़हार जो तरीक़ो थुड़ जो पंहिंजो पथरनि जो पंहिंजो ऐं ॻोह जो पंहिंजो ऐं अबू बकर सिद्दीक़ जो वरी पंहिंजो लिहाज़ा हर हिक जो अंदाज़े सेलिब्रेशन जेके तव्हां चवंदा मल्हाइण उहो तब्दील थी सघे थो उहो मटिजी सघे थो उहो अंदाज़ मुख़्तलिफ़ हर हिकु पंहिंजे ज़रूरत जे मुताबिक़ कंदो पर बुनियाद ऐं असुलु हिकिड़ो ई आहे त काइनात जी का बि अहिड़ी शइ नाहे जंहिंजी दिलि ऐं जंहिंजो धड़कन मुंहिंजे महबूब खां सवा धड़कंदी हुजे पत्थर बि मदीने वारे साईं जा सलामी आहिनि महबूब खे सुञाणींदा हाणे मां पंहिंजे दावा जे तरफ़ अचां त मां अर्ज़ु कयो त मीलाद छा आहे ऐं उन खां पोइ मां अर्ज़ु कयो तव्हांजी ख़िदमत में त इहो जेको मीलाद आहे उहो सारो जो सारो जेको मां बयानु कयो इहो मीलाद मुंहिंजे महबूब अकरम पाण बयानु फ़रमायो आहे पर हिकिड़ी महिरबानी करे पंहिंजे ज़हन में ॻाल्हि बि विझी छॾियो अदा हिन नंढड़नि बचड़नि खे ख़ामोश करायो बाबा ख़ामोश थी हिकिड़ी मां तव्हांजी तवजो ॾियारींदुसि ख़ुदारा इन्हनि शयुनि ते थोरो सोचिजो कपिड़ो आहे ऐं पॉलिस्टर आहे मिक्स पॉलिस्टर आहे हिन ते लिखियो पियो आहे त 30% हिन में काटन आहे 70% हिन में जेको आहे सो असां पॉलिस्टर विधो आहे इहा मूंखे बि ख़बर आहे अव्हांखे बि ख़बर आहे हीअ मौलाना खे काटन पातल आहे सोटी कपिड़ो आहे अव्हांखे बि ख़बर आहे मूंखे बि ख़बर आहे मौलाना जे मथे ते दस्तार आहे इहा बि सोटी कपिड़ो आहे अव्हांखे बि ख़बर आहे मूंखे बि ख़बर आहे मौलाना साईं हबीबुल्ला सिकंदरी साहब खे वॉशिंग वेयर सूट पातल आहे मौलाना खे बि ख़बर आहे मूंखे बि ख़बर आहे हज़रत साईं प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद यूसुफ सिकंदरी साहिब दामत बरकातुहुल आलिया पाण माशा अल्लाह वास्केट पायो वेठा आहिनि मूंखे बि ख़बर आहे अव्हांखे बि ख़बर आहे साईं क़िबला अल्लामा प्रोफेसर डॉक्टर ग़ुलाम मुर्तज़ा सिकंदरी साहब माशाअल्लाह ग्लासिस लगायूं वेठा आहिनि अव्हांखे बि ख़बर आहे मूंखे बि ख़बर आहे हीअ असांजा उलमा वेठा आहिनि साईं मौलाना साहब अल्लामा मौलाना अब्दुल हक़ साहब सभे जो सिकंदरी दाम फदलो हुजनि साईं जन सिंधी टोपी पाती आहे ख़ूबसूरत पई लॻे तव्हांखे बि ख़बर आहे मूंखे बि ख़बर आहे हीअ असांजा उलमा तव्हां माशाअल्लाह ई मां महज़ मिसाल जी ख़िदमत में अर्ज़ु कयो आहे पर अदा मां तव्हां खां पुछां रेशमी जी बि ख़बर काटन जी बि ख़बर तोर जी बि ख़बर माप जी ख़बर वेंदे नौजवाननि खे क्रिकेटरनि जे रन्सुनि जी बि ख़बर आहे
वाइट बॉल फिलाणे बालर केतिरा कया हा एतिरा बि यादि आहिनि, नो बॉल केतिरा थिया हा उहे बि यादि आहिनि, विकेटूं फिलाणे साईं वकार यूनुस हूंदो कंहिं दौर में उन केतिरियूं वरितियूं साईं उहे बि यादि आहिनि। साईं वसीम अकरम ख़ान साहिबु हुयो, उन वसीम अकरम साहिबु केतिरियूं जेको आहे सो विकेटूं हयूं साईं उहा बि ख़बर हुआ। साईं सकलैन मुश्ताक साहिबु या रांदा इहो ॾोह कोन्हे जो मौलवी खे ख़बर हुजे, सकलैन मुश्ताक साहिबु आहे बाबा उहो स्पिनर हो, उहो बॉलिंग कंदो हो, उन जा फिलाणा बाल हेतिरा विया हेतिरा हुन मैच खे ॾिया, सभिनीनि खे ख़बर हुआ। बनीअ जे दवाउनि जी ख़बर हुआ, फ़सुलनि जी ख़बर हुआ, पर हिकु ॻाल्हि अफ़सोस न आहे त तोखे ओ दुनिया जे रुपए खां वठी करे करोड़ ऐं अरब ताईं जी तव्हां ऐं असांखे ख़बर हुआ, पर जेॾी महिल दीन जी ॻाल्हि अचे त चऊं त असांखे ख़बर न आहे। इहो कमु मौलवियुनि जो आहे। अदा इहा क़ाबिले अफ़सोस ॻाल्हि आहे या न आहे? क़ाबिले अफ़सोस। नंबर हिकु इहा ग़लती आहे। ॿी ग़लती हीअ हुआ, मां इस्लाह कंदुसि तव्हांजी ख़िदमत में पेश कंदुसि, क़बूल करणु न करणु उहो अव्हांजी मर्ज़ी आहे। ॿी आहे फेक इंफॉर्मेशन, ग़लति मालूमात। हिकिड़ी त आहे कंहिं माण्हूअ खे का मालूमात आहे ई कान, रखण ई नथो चाहे, वरी हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जिन वटि वरी मालूमात त आहे पर ओरिजिनल न आहे, फेक आहे। इहा मां ॻाल्हि छो कई, तव्हांजी मूं ॾे तवजो आहे त मां अर्ज़ु कयां। इहा मां ॻाल्हि छो कई, इहा ॻाल्हि मां इन जे करे कई त तव्हां ऐं असां हिन मुआशिरे में जहिड़ी तरह सियासी तौर ते प्रोपेगेंडा एज़ ए वेपन एज़ ए हथियार इस्तेमालु थिए थो, अहिड़ी तरह दीनी मामलात में बि प्रोपेगेंडा माण्हू कनि था। जेका फेक इंफॉर्मेशन आहे उहा माण्हुनि जे ज़हननि ताईं पुॼाइनि था। मूंखे सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि अर्ज़ु करणी आहे त इहा मालूमात ऐं इहो कानून त जेको कमु महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न कयो आहे ऐं असहाबनि न कयो आहे उहो हराम आहे। इहा मालूमात ग़लति आहे। सम्झिजो ॻाल्हि, महिरबानी करे 2 मिंट मूंखे पंहिंजो माइंड ॾिजो। ईअं चवणु त जेको कमु हबीब न फरमायो या असहाबनि न कयो उहो हराम आहे। मां मीलाद जे मुतालिक़ त अर्ज़ु कंदुसि त महबूब फरमायो कयो, पर मां तमीद में थो अर्ज़ु कयां त जेको कमु इहा हुआ फेक इंफॉर्मेशन, त जेको कमु महबूब न कयो असहाबनि न कयो उहो हराम आहे। माज़रत सां मुंहिंजा लफ़्ज़ पंहिंजे दिलि ते न वठिजो, पर मां तव्हां खां पुछां थो त हीअ मस्जिद हिलाल आहे हराम आहे? ॻाल्हायो, ज़ोर सां चओ, सभई फतवा ॾियो। पोइ तव्हां मां को हिकिड़ो महिरबानी करे मूंखे प्रूव करे ॾिए त सीमेंटेड मस्जिद महबूब ठाराई या महबूब जे कंहिं साहिबी ठाराई। कानून त टुटी पियो, उसूल त टुटी पियो न। जेका फेक इंफॉर्मेशन हुई त जेको कमु नबी पाक न कयो महबूब जे सहाबिन न कयो लिहाज़ा ग़लति आहे, हराम आहे। अचो अच्छा, लिहाज़ा मस्जिद त पोइ हलाल थी आहे हराम, इनखे हराम चवण जी कंहिं में ताक़त न आहे। भला ॾेखा ॿुधायो त तव्हांजी हिन मस्जिद शरीफ़ में क़ुर शरीफ़ पिया आहिनि कोन पिया आहिनि? ॾियो ख़बर, ईअं क़ुर बैन दफ़तैन जुल्दनि जे अंदरि हिकु जुल्द ॿियो जुल्द, ईअं ताज कंपनी जी प्रिंटिंग नबी पाक या नबी पाक जे कंहिं सहाबी कई? ॻाल्हायो। या प्रिंटिंग ख़ूबसूरत गोल्डन अखरनि में, ब्लू अखरनि में, वाइट अखरनि में, ॾाढे ख़ूबसूरत जिल्द सां कोन कई? पोइ भला केरु चवंदो त क़ुर हराम आहे? मां दुनिया जो हिकु बि मिसाल कोन ॾिनो आहे। ॿियो माण्हू कॾहिं कॾहिं मिसाल ॾींदा आहिनि, बाबा जिलेबी बि नबी साईं जे ज़माने में कोन्हे, हिलाल हराम। ॻाल्हि त सची आहे, पर अॻिलो माण्हू मुमकिन आहे चई सघे थो अरे त दुनिया जो मिसाल थो ॾीं, तूं हरू भरो जिलेबी जी ॻाल्हि छो थो रखी? बाबा गुलाब जामुन नबी साईं जे टाइम में कोन हुयो। मां अहिड़ो को बि मिसाल नथो ॾियणु चाहियां, पर मां तव्हांजे ज़हन खे नाक करणु चाहियां थो। चवां थो त तव्हांजी मूंखे अटेंशन खपे। तव्हां मूंखे एतिरो सम्झायो त हीअ पकी मस्जिद महबूब जे ज़माने में कान आई, पर हराम न आहे। क़ुर पाक बैन दफ़तैन इन प्रेस वारो छापो
महबूब के ज़माने में कोन हुयो। ये कुरान ते ज़ेरियूं ज़बरियूं पेश ये भी हिलाल कम आए, ये भी महबूब या महबूब के असहाबन के ज़माने में कोन हुया, पर उनके हराम कोन चइबो। सीमेंटेड मदरसा नेकीअ जो कम आहे या बुछड़ाईअ जो नेकीअ जो कम आहे। सीमेंटेड मदरसा ठाहिण ये भी महबूब के ज़माने में या असहाबन के ज़माने में भी कोन हुया। वरी मदरसा ठाहे करे वरी उन में दस्तारे फजीलत जा प्रोग्राम करण इहो दीन जो कम आहे, ऐं उहो बि महबूब के ज़माने में कोन हुयो, पर उन जे बावजूद भी हराम नाहे। हे ॿारनि जी दस्तारे फजीलत कराई वई, महबूब के ज़माने में ख़त्म क़ुरान के मौक़े ते दस्तारे फजीलत कोन कराई वेंदी। लिहाज़ा मां सिर्फ़ एतिरो चवणु घुरां थो, इहा फेक इंफॉर्मेशन आहे, ग़लति मालूमात आहे। उसूल फ़िक़्ह हुए आलिम ईअं आलिम कोन थिया लईअ मां लठ वञी करे कोन था अचनि। हिकिड़ो पूरो असांजो लाव आहे, मेथड आहे असांजो, जंहिं मेथड जे तहत असां शरीयत पाक खे सम्झंदा आहियूं। उन में लिखियो पियो आहे त जेको कमु महबूब अकरम न कयो, महबूब जे असहाबन न फरमायो, इहो त अञा उम्मत जे लाइ भलाई आहे। जेकॾहिं हराम कयूं हा त उम्मत लाइ मुसीबत थी वञे हा, पेजारो ते किथां चढ़नि हा, महबूब त कोन चढ़िया। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एसी त कान लॻाई, एसी में वीचारा कीअं रहनि हा। लिहाज़ा महबूब जो को कमु न करणु इहो हराम जी निशानी न आहे, बल्कि उम्मत लाइ आसानीअ जी निशानी आहे। लिहाज़ा हाणे तव्हां ई असांखे इहा ॻाल्हि ज़हन में वेहारणी आहे त मुआशिरे में जेके ॿ फैक्ट आहिनि, ॿ सोचूं आहिनि, ॿ थाट्स आहिनि, उहे इहे आहिनि त बाबा हिकिड़ा चवंदा त दीन खपे ई न। कपिड़े जो वापारी आहे, कपिड़े जी बि ख़बर आहे, ज़माने जो हर कमु उनखे ख़बर आहे, पर दीन जी ख़बर न, इहो बि ग़लति आहे। हिकिड़ो आहे मालूमात रखे थो पर फेक थो रखे, ग़लति थो रखे, इहो बि ग़लति आहे। हाणे इहा तमीद पंहिंजे ज़हन में रखी छॾिजो, हमेशह तव्हांखे ज़िंदगीअ जे हर उसूल में कमु ईंदी, कारोबार में कमु ईंदी, बनी बारे में कमु ईंदी, ॾेती लेतीअ में कमु ईंदी। न त भाउ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, मां तव्हांजी ख़िदमत में मुहबत सां अर्ज़ु कयां, जेकॾहिं ईअं हुजे हा न त तव्हां जूं शादियूं बि हराम थी वञनि हा, तव्हांजी मिट्री माइटनि जा अंदाज़ हराम थी वञनि हा, तव्हांजे कल्चर जूं सुठियूं शयूं, सिंधी टोपी तव्हांजे कल्चर जो हिसो आहे, नबी पाक त कान पाती हुई, लिहाज़ा पोइ इहा बि हराम थी वञे हा। हे तव्हांजो अजरक पाइणु, बाबा अजरक खे इन ठपनि सां माशाअल्लाह करे ॾाढो ईअं झलक दमक करे उनखे पाइणु, इहो बि तव्हांजो हराम थी वञे हा, ऐं इहो बि जाइज़ न हुजे हा। मुंहिंजा भाउ अज़ीज़, इहा फेक मालूमात पंहिंजे ज़हन मां असांखे साफ़ करणी पवंदी, बल्कि कंहिं बि शइ जो दलील जॾहिं ॻोल्हबो आहे त क़ुरान मां ॻोल्हबो आहे, हदीस मां ॻोल्हबो आहे, आलिमनि जे इजमा मां ॻोल्हबो आहे, आलिमनि जे क़यास मां ॻोल्हबो आहे। जॾहिं इहे चारई शयूं पूरियूं थियनि ऐं इन्हनि मां दलील मिली वञे, इन जो मतिलबु आहे त उहा शइ जाइज़ आहे, अल्लाह जे तरफ़ां उन जी इजाज़त आहे। ऐं अॼुकल्ह नौजवाननि जो इहो क्वेश्चन जेको आहे इनखे डिलीट करे छॾियो। कहिड़ो? छो त मां मुआशिरे में उथां वेहां थो, 2 सूबा त तव्हांजा मां सफ़र कयां थो, सिंध ऐं बलोचिस्तान मां ट्रेवल कयां थो। हींअर मां तव्हां वटि उहो थरपारकर खां अचां पियो, इस्लाम कोट खां अचां पियो, केतिरो ट्रेवल आहे। हो शाहपुर खां घुमी मां जुमे जे ॾियारे निकितोसि, ऐं अॼु अरबावा ख़मीस जी राति आहे, ऐं मां उतां खां हेॾां आयो आहियां, ऐं हींअर वेंदुसि। नौजवान सुवाल कंदा, नाराज़ कोन था थियो, हीअ मां मीलाद पाक जी ॻाल्हि कयां। नौजवान सुवाल कंदा, साईं हिन मसइले जो जवाबु ॾियो, पर छा क़ुरान में आहे ऐं हदीस में आहे? मां अहिड़े माण्हू खे चवंदो आहियां त तुंहिंजो सुवाल ई ग़लति आहे, छो त तो जंहिं शइ जी डिमांड कई आहे न, उहा डिमांड ई ग़लति आहे। तव्हां चओ त कीअं साईं? ज़ाहिर में ॻाल्हि त तमामु सुहिणी आहे, नालो त क़ुरान जो आहे, ऐं तव्हां जहिड़ो को सादो माण्हू मुमकिन आहे कंहिंखे ब्लैकमेल करे, यार ॾिस मौलवी साहिबु चए पियो त क़ुरान न वठो, हदीस न वठो, मूं ईअं कोन चयो आहे, या फेक इंफॉर्मेशन ॾींदो तव्हांखे, मूं ईअं कोन चयो आहे। पर मां चवां थो इहो सुवालु इन अंदाज़ सां ग़लति आहे, ग़लति आहे, ग़लति आहे। छो? हर शइ जो दलील रुगो क़ुरान मां, रुगो हदीस मां, रुगो इन्हनि ॿिन्हिनि, फ़क़ति ॿिन्हिनि मां न हूंदो आहे, बल्कि क़ुरान बि ॾिसबो आहे, हदीस बि ॾिसबी आहे,
आलिमन जो इत्तिफाक इजमाउ बि ॾिसबो आहे, आलिमन जो क़ियास बि ॾिसबो आहे। ऐं अञा जेकॾहिं मां शवाफ़िया मालिकी जेके इस्लामिक सुन्नी स्कूल ऑफ थाट्स आहिनि, जेकॾहिं मां उन्हनि जा नाला खणा त इमाम शाफ़ई वटि 13 उसूल आहिनि। उन्हनि 13 उसूलनि में ॾिसणो पवंदो आहे। असां वटि मुजमा अलाए 4 उसूल आहिनि, पर उन्हनि वटि 13 उसूल आहिनि। इमाम मालिक वटि 17 उसूल आहिनि, जंहिंमें मसालिह मुरसला बि आहिनि, सद ज़राए बि आहिनि, मुख़्तलिफ़ उन में ऐं अक़वाल असहाब बि आहिनि। इमाम मालिक वटि अमल अहल मदीना बि आहे, मुख़्तलिफ़ कौल आहिनि। लिहाज़ा जेको माण्हू तव्हां खां ईअं डायरेक्टली पुछे थो कंहिं आलिम खे चवे थो त मूंखे फ़क़ति क़ुरान मां फ़क़ति हदीस मां फ़लाणी शइ जो जवाबु ॾियो, उहो यानी दीन जो 80% हिसो न त 50% हिसो डिलीट करणु थो चाहे। पोइ पकी मस्जिदूं किथां कंदासीं? ही तव्हांजा कुमकुमा किथां कंदासीं? ही तव्हांजा पखा किथां कंदासीं? क़ुरान में त कोन, हदीस पाक में त कोन। ही तव्हांजूं गाॾियूं किथां कंदासीं? ही तव्हांजे कल्चर जूं सुठियूं शयूं, दौल धमाका न, सुठियूं शयूं, उहे किथां कंदासीं? असांजे सिंधी कल्चर जो पाण में मुहबत सां हीअं मिलणु, इहो किथां कंदासीं? किथे आहे क़ुरान में? किथे आहे हदीस पाक में? असांजो हिक ॿिए खे झुकी मिलणु, गोॾनि ते हथ रखणु या पेरनि ते पवणु, इहो असांजे कल्चर जो हिसो आहे ऐं अदब जो तरीक़ो आहे। इहो किथां साबित कंदासीं? इन जो मतिलबु आहे त इहो असांजो मामिलो सॼो तंगीअ में अची वेंदो। पर जॾहिं फेक मालूमात खे छॾे तव्हां ओरिजिनल इस्लाम जी जेका हक़ीक़ी मालूमात खे फॉलो कंदव त दीन मुस्तफ़ा जे में ख़ैर ई ख़ैर आहे, त भलाई भलाई आहे। लिहाज़ा इन सुवाल खे बि तव्हां ज़हन में रखो त फ़क़ति क़ुरान फ़क़ति हदीस खां दलील वठणु ऐं ईअं चवणु त मुझे इसी में दिखाओ, इहो चवणु ग़लति आहे। बल्कि मुकम्मल शइ खे ॾिसबो, पोइ अॻिली शइ जो जवाबु ॾिबो। हाणे अचो त मां तव्हांजी ख़िदमत में जेका ॻाल्हि अर्ज़ु करणु घुरी पे त हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजो मीलाद पाको, जेको मीलाद मां शुरू में अर्ज़ु करे आयो आहियां, इहो मुस्तफ़ा करीम पाण बयानु फ़रमायो आहे। सुभान अल्लाह चओ त मां अर्ज़ु करे छॾियां। किताब जो नालो जंहिंजी नस मां पढ़ंदुसि, उहो किताब आहे मुस्नद इमाम अहमद बिन हम्बल। 3000 हदीसुनि जो मजमू आहे ऐं अक्सर उन जूं 80% खां वधीक प्लस उन जूं हदीसूं जेके आहिनि उहे सही जे दर्जे ते फ़ाइज़ आहिनि। कुझु में आलिमनि खे कलाम आहे जेको तव्हांजो उन सां ताल्लुक़ न आहे या आलिमनि जे कम जी ॻाल्हि आहे। उन में मुस्नद इमाम अहमद बिन हम्बल हिकु किताब, सही इब्न हिब्बान 2 किताब, वरी अचूं था सीरत पाक जा किताब। उन्हनि अच्छा हदीस जो 3 किताब इमाम बैहक़ी जो अस्सुननुल कुबरा, हदीस पाक जो 4 किताब अल्लामा जलालुद्दीन सुयूती जो अल खसाइसुल कुबरा, सीरत पाक जा किताब सीरत इब्न हिशाम 5, वरी उन खां पोइ सीरत इब्न इसहाक़, बल्कि इब्न इसहाक़ मुतक़द्दिमा, इब्न इसहाक़ 6 किताब, वरी 7 किताब मवाहिबुल लुदन्निया, 8 किताब सुबुलुल हुदा वर रशाद, 9 किताब अशिफा लिल अल्लामा क़ादी अयाज़ रहमतुल्लाह तआला अलैह, ऐं 10 किताब हज़रत अल्लामा मकरेज़ी रहमतुल्लाह तआला अलैह जो, जंहिंमें उन इहो बयानु फरमायो। बाक़ी मुतअख़िर किताब सभई किताब मां 10 किताबनि जो हवालो अर्ज़ु कयो, पर जेका नस इबारत मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि उहा इमाम अहले सुन्नत हज़रत इमाम अहमद बिन हम्बल मुस्नद अहमद बिन हम्बल में रिवायत कई आहे। ॻाल्हि मां शुरू कई ख़ालिद बिन मादान रज़ी अल्लाह तआला अन्हु खां। हज़रत ख़ालिद बिन मादान फरमाए थो त असां हबीब अकरम खे अर्ज़ु कयो, अख़बिरना अन नफ़्सिक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं अल्लाह जा हबीब असांखे पंहिंजी ज़ात जे बारे में तव्हां पाण कुझु ॿुधायो। साहबी सवाल कयो, हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में रावी ख़ालिद बिन मादान रज़ी अल्लाह तआला अन्हु अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह अख़बिरना अन नफ़्सिक, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेॾी महिल हबीब पाक खे अर्ज़ु कई त हबीब अकरम फरमायो, अजल, हाओ ॿुधायां। हाणे अजल खां पोइ मुंहिंजे महबूब पंहिंजी हदीस पाक शुरू फरमाई।
महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमायो, पाण करीम ने इरशाद फरमायन था त अन मकतूबुन फी उम्मिल किताब खातमुन नबिय्यीन, मोजो खातमुन नबिय्यीन हुजण लोहि महफूज में लिखियल आ। ऐं अल्लाह तबारक व तआला मूंखे तॾहिं ख़त्म नबूवत जो ताज पाराए छॾियो। व इन अबी आदम लमुंजदिलुन बैन तीनतिही, अञा मुंहिंजो ॾाॾो मिटीअ में आदम अलैहिस्सलाम ॻोहिजी रहियो हो। अल्लाह मूंखे ख़त्म नबूवत जो ताज पाराए छॾियो हुयो। हबीब अकरम जा पंहिंजा लफ़्ज़ मुबारकनि थोरो गौर कजां, दर्जन खे सोचजां त महबूब ॻाल्हि किथां खां शुरू फरमाई आहे। ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम छा इरशाद फरमायो? मऊ फरमायो, अजल इन्नी मकतूबुन फी उम्मिल किताब खातमुन नबिय्यीन व इन अबी आदम लमुंजदिलुन बैन तीनतिही। उन खां पोइ महबूब अकरम इरशाद फरमायो, इन्नी अब्दुल्लाह व दअवत अबी इब्राहीम व बिशारत ईसा व रुया उम्मी अल्लती रअत। मुझे महबूब अकरम दर्जा बदर्जा पाण पंहिंजी जेका ज़िंदगी पाका उन जो बयान फरमायो। हबीब फरमायो, आदम खे अञा ॻोथो पे वियो, उन जो अञा जिस्म पाको खलकियो कोन वियो हो। अल्लाह उन खां अॻु में मूंखे नबूवत अता फरमाई। ऐं मां अल्लाह जो ख़ासि बंदो आहियां, पंहिंजे ॾाॾे हज़रत इब्राहीम जी दुआ आहियां, हज़रत ईसा जी बिशारत आहियां, ऐं पंहिंजे अम्मड़ जो उहो ख्वाब आहियां जेको अम्मड़ मुंहिंजी विलादत महिल ॾिठो हुयो। हुई मके पाक में, पर मके पाक में वेठे करे शाम ऐं बुसरा जूं माड़ियूं पे ॾिठा आहिनि। हाणे थोरो इन जे डीप में वञो, थोरो तफ़सील में वञो। इब्राहीम जी कहिड़ी दुआ? आदम खां अॻु में ख़िलक़त तव्हांखे ख़बर अची वई, सम्झ में अची वई। इब्राहीम वारी कहिड़ी दुआ? अल्लाह तबारक व तआला जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे हुकुम फरमायो न त काबतुल्लाह जी तामीर कर। इब्राहीम अलैहिस्सलाम सां गॾु इस्माईल अलैहिस्सलाम पाण काबतुल्लाह जी जेॾी महिल तामीर मुकम्मल फरमायो, हाणे मुकम्मल थी वई। आम तौर ते इंसान को कमु उनखे तकमील ताईं पुॼाईंदो आहे त पोइ अॻिले खां मज़दूरी घुरंदो आहे, पोइ मज़दूर खे मज़दूरी ॾिनी वेंदी आहे। हज़रत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जेॾी महिल काबतुल्लाह जी तामीर मुकम्मल कई त अल्लाह ताला इरशाद फरमायो, इब्राहीम ख़लील जेको घुरणो अथई घुर त मां अता फरमाए। हूअं त अल्लाह पंहिंजनि नबियुनि खे अता फरमाईंदो आहे, पर हीअ ख़ासि गिफ्ट आहे, हीअ स्पेशली गिफ्ट आहे हींअर जे लाइ जेको हीउ तव्हां कमु तकमील खे पहुचायो आहे। जेॾी महिल अल्लाह ताला ईअं इरशाद फरमायो, क़ुरान पाक आहे, क़ुरान पाक जी ग़ालिबन सूरत बक़रा आहे, उन में इहा आयत पाक मौजूदु आहे त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम दुआ जे लाइ हथ खया ऐं अल्लाह खे अर्ज़ु की, रब्बना वबअस फीहिम, ऐं मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला इन काबे जी तामीर जे लाइ ॿी का मज़दूरी कोन थो घुराए, मज़दूरी हीअ थो घुराए त ओ जेको आख़िर ज़मान नबी अचणो आहे उहो मुंहिंजे ख़ानदान मां पैदा फरमाइजांइ। इब्राहीम अलैहिस्सलाम इहा दुआ घुरी महबूब। हाणे महबूब इहा ॻाल्हि पाण सां बयानु फरमाए। हबीब अकरम फरमायो, मां पंहिंजे ॾाॾे इब्राहीम जी दुआ आहे। वरी उन खां पोइ दर्जो अल्लाह जे हबीब अकरम इरशाद फरमायो त मां हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम जी बिशारत आहियां। इहा बि ॻाल्हि क़ुरान पाक में मौजूदु आहे। उहा कहिड़ी बिशारत आहे? आयत आहे क़ुरान पाक में त जॾहिं हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम पंहिंजनि हवारनि खे चयो त मां तव्हां वटि आयो आहियां रसूल बणिजी करे, ऐं तव्हां वटि तस्दीक कंदड़ थी करे आयो आहियां, ऐं मां तव्हांखे वमुबश्शिरम बिरसूलिन यती मिन बअदि इस्मुहु अहमद, ऐं मां तव्हांखे उन नबीअ जी बिशारत ॾियण जे लाइ आयो आहियां जंहिंजो नबी अहमद आहे, जंहिंजो नालो अहमद आहे। मुझे महबूब अकरम इरशाद फरमायो त मां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी बिशारत आहियां। ऐं हाणे वरी दर्जो कहिड़ो ॻाल्हि शुरू थी हज़रत आदम खां, उन खां पोइ हज़रत इब्राहीम, उन खां पोइ हज़रत ईसा,
ऐं उन खां पोइ हज़रत हबीब अकरम पंहिंजे अम्मड़ सुहिण जो ज़िक्र ख़ैर फरमायो। बाबू फरमायो मां पंहिंजी अम्मड़ जो उहो ख्वाब आहियां जेको मुंहिंजी अम्मड़ ॾिठो मुंहिंजी विलादत महल। ऐं अम्मा छा फरमायो? अम्मा फरमायो ख़रज मिन्नी नूर, मां ॾिठो त मूं मां नूर निकितो ऐं मां मके पाक में वेठे बुसरा ऐं शाम जो माड़ियूं पे ॾिठियूं। हाणे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दर्जा बदर्जा पंहिंजो मीलाद ईअं बयानु फरमायो आहे। पर हदीस पाक जी अञा तकमील कान थी आहे। थोरो इते मां तव्हां खां वक़फ़ो घुरंदुसि ऐं तव्हांखे अर्ज़ु कंदुसि अदा उहा अम्बड़ आमना भागन वारी चइबी जे मुहम्मद करीम जहिड़ो बछड़ो ॼणियो या न? ॻाल्हाईंदो हल। उहा अम्मा आमना भागन वारी आहे या न? आदा उहा अम्मा वॾे भागन वारी आहे। आयो मोहम्मद घर आमना लुटे लुटे पींघो पियो पाणीअ बिना। आयो मोहम्मद सब चओ आयो मोहम्मद घर आमना लुटे लुटे पींघो पियो पाणीअ बिना। आयो मोहम्मद ओ झुलियो चंड्रो झोलीअ में चांड्राण थी खुदाईअ में खुशबू जी सुराण थी। लबे लाली लगल अखी कुदरती कजल गुझी रमज़ रखियल इहे सब सिंगार दातर ॾिना। लुॾे लुॾे पींघो पियो पाणीअ बिना। आयो मोहम्मद सब चओ आयो मोहम्मद घर आमना लुॾे लुॾे पींघो पियो पाणीअ बिना। आयो मोहम्मद। हाणे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक जी जेका गुफ्तगू आहे महबूब पंहिंजे बारे में पाण ॿुधायो। ख़ालिद बिन मादान रिवायत थो फरमाए ऐं लफ़्ज़ मां तव्हांजी ख़िदमत में मुस्नद इमाम अहमद बिन हंबल जा थो पढ़ा। हाणे अॻिते महबूब फरमायो फबैना अन फी बहमिन लना। इन खां अॻु में महबूब जा लफ़्ज़ महबूब फरमायो वस्तुरदिअतु फी बनी सअद बिन बकर। हबीब अकरम इरशाद फरमायो मां खीर पीअण जे लाइ बनू सअद बिन बकर वटि ताइफ वयुसि ऐं अम्मा हलीमा मूंखे खणी वई जो सुभान अल्लाह। अदा मुंहिंजा भाव जेकॾहिं इहो मीलाद न आहे न त पोइ मीलाद अलाए छा आहे? अलाए छा आहे पोइ मां मीलाद? इन खां ॿाहिरि का ॻाल्हि हुजे त मां हैरान आहियां। उन्हनि ज़हननि खे मां छा कयां जेके ज़हन कुदरती तौरु बीमार हुजनि, मां उन्हनि जो इलाज नथो करे सघां। महबूब अकरम फरमायो ॾिसो दर्जा बदर्जा। हबीब अकरम फरमायो वस्तुरदिअतु फी बनी सअद बिन बकर। उन खां पोइ हबीब फरमायो फबैना अन फी बहमिन लना। महबूब अकरम फरमायो त हिकिड़े ॾिहाड़े ते मां ॿकरियुनि सां गॾु बीठो हुउसि सुभान अल्लाह। हाणे उहे ॿकरियूं बि भाग वारियूं जिन जे भरिसां मदीने वारो साईं पाण बीठा। हाणे हबीब अकरम फरमायो फबैना अन फी बहमिन लना अतानी रजुलान अलैहिमा सियाबुन बीदुन। महबूब अकरम फरमायो मां उन्हनि ॿकरियुनि जे भरिसां बीठो हुउसि त ॿिनि अछनि कपिड़नि में हमराह आया ऐं महबूब अकरम फरमायो वस्तलकानी ऐं मूंखे उन्हनि सुम्हारियो ऐं हबीब अकरम फरमायो उन्हनि मुंहिंजो सीनो मुबारक चीरियो, चीरे करे मुंहिंजी दिलि मुबारक ॿाहिरि कढी रखी। हाणे महबूब अकरम इरशाद फरमायो दिलि मुंहिंजी ॿाहिरि पई आहे पर मूं ते बेहोशी कान्हे, मां पाण ॾिसां बि पियो ऐं तव्हांखे ॿुधायां बि पियो। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अतानी रजुलान अलैहिमा सियाबुन बीदुन। बाबू फरमायो ॿिनि अछनि कपिड़नि वारा आया मूंखे सुम्हारियो। हबीब अकरम सुम्ही पिया। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सीनो पाक चीरियऊं। मां सम्झां थो यकीन सां ग़लति कोन थो सम्झां त इहा काइनात जी सभ खां पहिरीं ओपन हार्ट सर्जरी हुई
जंहिंमें कंहिं न को नशे जी ज़रूरत ही, न कंहिं दवा जी ज़रूरत ही, न ई कंहिं उते हॉस्पिटल जी ज़रूरत ही, न को महबूब अकरम खे का तकलीफ़ हुई। ये अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे महबूब जो मौजज़ो खे ॾेखारियो, जेको मुंहिंजे महबूब सां बराबरी थो करणु चाहे या महबूब खे पाण जहिड़ो बशर सम्झणु थो चाहे, वो 5 मिंट पंहिंजी दिलि ॿाहिरि कढी ॾेखारे त मूंखे ख़बर पवे। पर मदीने वारो मीर फरमाए पियो, दिलि पई आहे पर पाण मोहम्मद करीम ॾिसां पियो। ये हदीसूं न आहिनि, क़ाबिल गौर लफ़्ज़, सिर्फ़ ॿुधी माण्हू सुभान अल्लाह चवे, क़ाबिल गौर शयूं। हबीब अकरम फरमायो, मूंखे सुम्हारियो, सुम्हारण खां पोइ उन्हनि वटि छा हो, माहुमा तस्तुन ममलूउन सलजल, उन्हनि वटि हिकिड़ो तश्त साण हो ऐं उन में थधो थधो पाणी हो, बर्फ़ वांगुरु अछो। बाबू फरमायो, मां ॾिठो त मुंहिंजी दिलि पाक खे ॿाहिरि कढियऊं, ॿाहिरि कढी उन तश्त में विधऊं ऐं उन तश्त में विझी करे उन पाणीअ सां दिलि कोन धोतऊं, पर मां ईअं ताबीर कंदो आहियां, उन पाणीअ खे महबूब जे दिलि सां धोतऊं। छो त तव्हांजो ज़हन वेंदो त नबी साईं जी दिलि छो धोतऊं, छो त इहा तव्हांजी सम्झ खां मथे जी ॻाल्हि आहे, हे आलिम सम्झंदा, पर तव्हांजे सम्झ लाइ एतिरी आहे त उन पाणीअ खे शरफ़ ॾियणो हो। महबूब अकरम जी दिलि पाक उनखे लॻणी हुई। उहो पाणी कहिड़ो हो, उहो पाणी ज़मज़म जो हो। उलमाए इस्लाम ने इसीलिए फरमाया, उलमा फरमाते हैं कि कायनात में जितने भी पानी मौजूद हैं, कायनात में जितने भी पानी मौजूद हैं, सबसे अफजल पानी ये आबे ज़मज़म वाला है। अगर कोई और पानी होता तो सरकार के दिल को लगाने के लिए वो दूसरा पानी लाया जाता, लेकिन कोई और पानी नहीं लाया गया, ज़मज़म लाया गया। ये दलील है कि ज़मज़म सबसे अफजल है। उलमाए इस्लाम यो इस्तिदलाल फरमायो। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैह इरशाद फरमायो। बस हदीस जा आखिरी लफ्ज़न 3 स्टेप आहिनि, उहे यादि रखिजो। हाणे हबीब अकरम फरमायो त मुंहिंजी दिलि चीरियऊं, पाणीअ खे शरफ़ ॾिनऊं, वरी उहा दिलि खणी वरी मुंहिंजे सीने में रखियऊं, वरी सीनो पाक कयूं बंदि, उनखे जेको आहे सो ख़ैत लॻायूं नूरानी, माना ट्रोपो ॾिनऊं नूरानी। हाणे इन हदीस पाक सॼीअ खे चइबो आहे शके सदर वारी हदीस जो। सुभान अल्लाह। थोरो यादि रखण जे लाइ, तव्हांजे कम जे लाइ सीरत तय्यबा जो मौज़ू आहे, अव्हांखे ज़हन में हुजे। असांजे सिंध जी सूंह ऐं वॾो आलिमे दीन, असांजी सिंध अल्लाह जी कुदरत मां असांखे इनकार कोन्हे, उन खां बईद न आहे, पर अहिड़ो आलिम शल वरी अचे जंहिंजो नालो आहे शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठटे वारो। एॾो वॾो रब्बानी आलिमे दीन आहे, वक़्त जो कामिल वली आहे, जो वक़्त जा वली बि उन मोहम्मद हाशिम खे सलाम कंदा। मुंहिंजो मुर्शिद इमामुल आरिफीन हज़रत पीर सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैह, पीर साईं रोज़े वारनि जी महफ़िल लॻी पई ही कचहरी। उन कचहरीअ में हिकिड़े फ़क़ीर गुफ़्तगू कंदे हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम जी ॻाल्हि कंदे चयईं त साईं मौलवी हाशिम हीअं चयो आहे। त पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैह फ़क़ीर ॾे मुतवज्जो थी करे पाण फरमायूं, फ़क़ीर छा थो चवीं? त फ़क़ीर ॾकी वियो, चई क़ुर्बान वञा क़िबला, मां चयो त हीअ ॻाल्हि मौलवी मोहम्मद हाशिम लिखी आहे। मुंहिंजे मुर्शिद इमामुल आरिफीन पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैह वक़्त जो मुजद्दिद आहे, जंहिं हिन सॼी हिंद सिंध में सिलसिले आलिया क़ादिरिया जी आबियारी फरमाई। वो मोहम्मद राशिद रोज़े धणी पंहिंजे हुन मुरीद जी तालीम ऐं तरबियत हीअं था फरमाइनि। पाण फरमायो, अब्बा ईअं न चओ, बल्कि हीअं चओ, हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी हीअं फरमायो। मौलवी हाशिम रुगो न चओ, माना वक़्त जो कामिल मुजद्दिद मुहय्यि सुन्नह, वो उन आलिम दीन जो अदब हीअं पियो सेखारे त आलिमनि जो अदब हीअं कबो आहे। वो हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी पंहिंजे किताब बज़लुल क़ुवा में ऐं ॿियनि किताबनि में पाण लिखियो त उहो ॾाढी ख़ूबसूरत किताब आहे, पढ़ण जहिड़ो किताब आहे, आलिमनि जे मुताले जहिड़ो किताब आहे। हुन बज़लुल क़ुवा में पाण फरमायो थो त महबूब जो इहो सीनो मुबारक शके सदर 4 दफ़ा चीरियो वियो। इहो बनू साद में जेको चीरण हो, इहो पहिरों दफ़ो हो जो। सुभान अल्लाह।
घणा दफ़ा महबूब जे सीने जो शक थियो बस इहा यादि रखिजो छो त किताबनि में 5 बि मिलंदो 6 बि मिलंदो 3 बि मिलंदो 2 बि मिलंदो पर मखदूम मोहम्मद हाशिम सभिनी कौलनि खे गॾु फरमाए करे पाण इरशाद फरमायूं त महबूब जे सीने जो इहो शक मुबारक जेको थियो हुयो इहो शक मुबारक महबूब जे मोजिज़नि में शामिल आहे इहो 4 दफ़ा थियो आहे हाणे हदीस जा आख़िरी 3 स्टेप मूंखे अर्ज़ु करणा हाणे हबीब अकरम था फरमाइनि जेॾी महिल मुंहिंजे दिलि में अदा जाॻो पिया हले सुता पिया आहियो हबीब अकरम इरशाद फरमायो हाणे मुंहिंजे सीने खे पंहिंजी जॻह ते रखियो सीने मुबारक खे पंहिंजी जाइ ते रखी सीने खे ट्रोपो ॾिनो दिलि खे पंहिंजे मक़ाम ते रखियो हाणे हबीब अकरम फरमाइनि था त उहे 2 जेके अछनि कपिड़नि वारा हुआ उन्हनि मां हिकिड़ो ॿिए खे चवे पियो ज़िन्हो बेअशरतिन मिन उम्मतिही हाणे ताराज़ीअ जे हिकिड़े पुड़ में 10 ॼणा महबूब जा उम्मती रखो ऐं हिक पासे महबूब खे रखो ऐं तोर महबूब अकरम फरमायो फवज़ननी फवज़नतुहुम अल्लाह जे हबीब फरमायो जेॾी महिल 10 हिक पासे ॿिए पासे मूंखे रखियो महबूब फरमायो उहे 10 ॼणा घटिजी विया मां मुहम्मद करीम वधी वियुसि हिकु महबूब अकरम फरमायो उन खां पोइ वरी उन ई साॻे पंहिंजे साथीअ खे चयो फज़िन्हो बिमिअतिन मिन उम्मतिही हाणे हिक पासे 100 महबूब जा उम्मती रख अदा अल्लाह रसूल जे वास्ते 5 मिंट पंहिंजे ईमान खे मुस्तहज़र कर ईमान तोसां गॾु आहे पर ज़हन खे हाज़िर रख मूंखे ॿुधाए त उहा सोच मां कीअं क़बूल कयां जेका सोच चवे त महबूब ऐं असां हिक जहिड़ा बशर आहियूं वो भी खाते थे हम भी खाते हैं वो भी पीते थे हम भी पीते हैं फ़कत रिसालत का फ़र्क है फ़कत नबूवत का फ़र्क है हम सब बराबर हैं तू रिंगता है फर्श पर है अर्श पर उनकी नज़र अब खुद ही तू इंसाफ कर तू भी बशर वो भी बशर तू त हिन ज़मीन ते कीड़े मकोड़े वांगुरु रिंगदो आहे रिंगदी उहा शइ जेका पेट भर हलंदी आहे इनखे चइबो आहे पेट भर हलण वारी बांबड़ा ॾियण वारी रिंग न इनखे चइबो आहे तू त रिंगंदो हा तू त ईअं ज़माने में हलंदो हा ऐं महबूब जी गुज़र ला मकान ते आहे पोइ तूं कीअं थो चवे त मां ऐं मुस्तफ़ा ॿई बराबरि आहियूं ॿियो स्टेप आहे पोइ हिकु पियो चवे ॿिए खे त ज़िन्हो बिमिअतिन मिन उम्मतिही हिकिड़े पासे 100 ॼणा रख ॿिए पासे महबूब खे रख वो हबीब अकरम फरमायो फवज़ननी फवज़नतुहुम हबीब फरमायो 100 रखियूं हिक पुड़ में ऐं ॿिए पासे मूंखे रखियूं 100 घटिजी विया मां मुहम्मद करीम वधी वियुसि महबूब अकरम फरमायो 3 दफ़ो चई पंहिंजे साथीअ खे त महबूब खे ज़िन्हो बिअल्फिन मिन उम्मतिही हिक पासे 1000 ॼणा रखो महबूब जी उम्मत मां ऐं ॿिए पासे खां हबीब अकरम खे रखी तोर हबीब अकरम फरमायो त हाणे 1000 रखियूं फवज़ननी फवज़नतुहुम हाणे उहे 1000 ॼणा जेॾी महिल तोर में आया त उहे 1000 बि घटिजी विया मां मुहम्मद करीम उन्हनि खां वधी वियुसि हाणे जेॾी महिल थिया 3 स्टेप पूरा त हाणे उहो हिकिड़ो पियो चए पंहिंजे ॿिए साथीअ खे अलैहिमा सियाबुन बीदुन वारा जिनखे अछा कपिड़ा चिटा पहिरियल हुया उहो हिकिड़ो चए पियो पंहिंजे साथीअ खे दअहु अनक दअहु अनक दअहु अनक छॾे ॾे तोर खे छॾे ॾे तोर खे छॾे ॾे तोर खे लौ वज़नतहु बिकुल्ल उम्मतिही लवज़नहुम जेकॾहिं महबूब जी सॼी उम्मत हिक पासे रखे ॿिए पासे मुस्तफ़ा खे रखंदे उम्मत सारी घटिजी वेंदी महबूब जो शान सॼी उम्मत खां मथे आहे इहे लफ़्ज़ चवण वारो हज़रत जिब्रील हो अहिड़ो या हज़रत जिब्रील जी फ़तवा वा तॾहिं फ़ैसिलो करे वियो छो त हज़रत जिब्रील खे ख़बर हुई त 15वीं सदीअ में मुमकिन आहे अहिड़ा इंसान पैदा थियनि जेके महबूब जा उम्मती छॾाइनि ऐं महबूब सां बराबरी कनि हे शरीयत पाक जो फ़ैसिलो आहे अल्लाह जे हबीब फरमायो जिब्रील इहा ॻाल्हि पंहिंजे साथी मीकाइल आहे इसराफील आहे हिकु त जिब्रील यकीनी आहे ॿियो साथी आहे उन सां मलाइका उन्हनि सां इहा गुफ़्तगू थी हाणे मां तव्हां खां पुछां थो त इहो सॼो मीलाद आहे या न आहे त पोइ महबूब पाण बयानु त कयो न
महबूब पाण त बयान कयो न हबीब अकरम आदम खां वठी पंहिंजी खिलकत दर्जा बदर्जा बयान फरमाई इब्राहिम जी दुआ बयान फरमाई हज़रत ईसा जी बिशारत बयान फरमाई अम्मा आमिना जो ख्वाब खरज मिनी नूर वारो बयान फरमायो पंहिंजो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनु साद में खीर पीअण बयान फरमायो वरी पंहिंजो शके सदर मौजज़ो मक़ाम बयान फरमायो अदा इहो अरबी ज़ुबान में आहे ऐं असीं तव्हीं हर को पंहिंजी ज़ुबान में हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो ई मीलाद तव्हां ऐं असां सिंधी ज़ुबान में बयान कंदा आहियूं असां इन्हनि ई हदीसुल पाकनि जो तर्जुमो कंदा आहियूं अदा जे उहा हदीस बि हिलाल ऐं सही आहे त सिंधी ज़ुबान में मुस्तफ़ा जो मीलाद बयान करण में हिलाल ऐं सही आहे उम्मीद हुआ त तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी ऐं आख़िरी ॻाल्हि मां फ़क़ति एतिरी कयां मूं ॿ ॻाल्हियूं कयूं हिकु ॻाल्हि कई हुयमि त मुस्तफ़ा पाण मल्हायो ॿी ॻाल्हि कई हुयमि त असहाब जॾहिं मुस्तफ़ा जी ॻाल्हि अची वई पोइ त ॻाल्हि ख़तमु थी वई आहे पर मां सम्झां थो त अञा हिकु हदीस बाक़ी छो त मां ॿ ॻाल्हियूं कयूं उहे तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करे पोइ बसि इजाज़त वठूं जेको टाइम इंतिज़ामिया रखियो आहे उहो पूरो थी चुको आहे इंशा अल्लाह यार ज़िंदा सोबत बाक़ी वरी तव्हां सां गुफ़्तगू इंशा अल्लाह तफ़सील सां हलंदी रहंदी मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीनो पाक आहे अल्लाह साईं तव्हां असांखे मदीने पाक जी हाज़िरी नसीब फरमाए हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामा केर केर उम्रे ते वियो आहे बाबा ऐं फ़क़ीर बि वियो आहे जेके न विया आहिनि अल्लाह उन्हनि खे हाज़िरी नसीब फरमाए अल्लाह तबारक व तआला हाज़िरी त नसीब करे पर यार दुआ कंदा कयो त अल्लाह साईं अदब वारी हाज़िरी नसीब करे अॼु में आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नेड़नि जी फिटी वई हो तो हर याद पियो अॼु भी आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नेड़नि जी फिटी वई हो तो हर याद पियो इश्क मारण मारिया मुद मगमदीन जा सारिया मुद मगमदीन जा सारिया घोड़ा घड़ियूं कीअं घारिया घोड़ा घड़ियूं कीअं घारिया जंहिंखे रात रहबर याद पियो निंड नेड़नि जी फिटी वई हो तो हर याद पियो सब चओ त मदीने हलो अॼु भी आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नेड़नि जी फिटी वई हो तो हर याद पियो इहो मदीनो पाक आहे जंहिं मदीने पाक में अचण लाइ अल्लाह जा मलाइक बि इंतज़ारु कंदा पर तव्हां ऐं असां ते महिरबानी आहे जो जॾहिं अल्लाह तौफ़ीक़ ॾेई टिकेट कटराए वीज़ा लॻराए वञी करे मुस्तफ़ा ते दुरूद सलाम पढ़ी आहे पर यार ओॾे वञण जो बि तूं मोहताज नाहीं जेकॾहिं हिन कासिमाबाद जी मस्जिद में मोहर मदीने ॾे करे मुस्तफ़ा ते सलातो सलाम पढ़ी त सही हदीस पाक महबूब अकरम फरमायो इन्नी अस्माउ सलात उम्मती महबूब फरमायो मां पंहिंजे उम्मत जो दुरूद पाण ॿुधंदो वञा तोते मूं ते केॾी महिरबानी आहे केॾियूं करम नवाज़ियूं आहिनि केॾा अल्लाह तबारक व तआला जा एहसान आहिनि हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सॾे त ॾिस न अदा पर मुंहिंजा भाव उन सॾण लाइ सचाई खपे ओ सॾ जी सिक हुजे जेकॾहिं सॾ जी सिक न आहे त पोइ अदा पंहिंजो ॾोह आहे महबूब अकरम पंहिंजे काशान ऐं पाक मां निकिता
महबूब जो घर मुबारक उहो आहे जंहिं जॻह ते महबूब अकरम अॼु आरामी आहिनि ऐं उहो हुजरो आहे सैयदा तय्यबा सिद्दीक़ा सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा जो अदा कंहिंजे भाग सां रीस कान्हे। अबू बकर सिद्दीक़ जो भाग त ॾिस महबूब जे भाकुर में महबूब सां गॾु सुतो पियो आहे ऐं वरी सिद्दीक़ अकबर जी न्याणीअ जो पाक घर वरी महबूब जी आराम गाह आहे उते ई सिद्दीक़ अकबर बि सुतो पियो आहे। हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिस्म पाक जंहिं मिटीअ जे मथां आरामी आहे महबूब तशरीफ़ फरमा आहिनि। आलिमन लिखियो आहे त उहो ज़मीन जो टुकड़ो काबे खां बि अफ़ज़ल आहे त रब जे अर्श अज़ीम खां बि अफ़ज़ल आहे। अल्लामा क़ाज़ी अयाज़ रहमतुल्लाह तआला अलैहि शिफ़ा में इहा नस आंदी आहे। पाण इरशाद फरमायो आलिमन जो इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ आहे। हाणे उन काशानाई पाक मां महबूब ॿाहिरि निकिता ऐं हदीस पाक जी रिवायत फरमाइण वारो सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु तआला अन्हु सचो सुभान अल्लाह ज़ोर सां। मां तव्हांजी ख़िदमत में मौज़ू खां कोन हटंदुसि पर एतिरी गुज़ारिश ज़रूरु कंदुसि त महबूब जे कंहिं बि सहाबीअ जे लाइ तिर बराबरि बि पंहिंजे दिलि में बुछड़ाई न रखिजो हरगिज़ न रखिजो। महबूब जा सभु सहाबी जन्नती आहिनि ऐं जन्नतीअ सां दिलि में बुग़्ज़ दोज़खी रखंदो आहे। जन्नती सां जन्नती बुग़्ज़ न रखंदो। असां सुन्नत जमायत वारा रब जे फज़ल सां इंशा अल्लाह जन्नती आहियूं। इन जे करे असां अहले बैत मुस्तफ़ा सां ऐं महबूब जे असहाबनि सभिनीनि सां मुहबत कंदा आहियूं। हज़रत सैयदना अमीर मुआविया राविया नसाई शरीफ़ जी नस आहे। ॿियनि किताबनि में हूंदी इब्न माजा में मुख़्तसरन हूंदी। सैयदना अमीर मुआविया इरशाद था फरमाइनि त असां पाण में वेठा हुयासूं हबीब अकरम आया ऐं मुस्तफ़ा करीम अचण सां इरशाद फरमायो मां अजलसकुम तव्हांखे कहिड़ी शइ हिते वेहारियो आहे छाजे करे वेठा आहियो। अल्लाह जे हबीब उन्हनि खे कसम ॾेई करे अखर अरबीअ जा कसम वारा हबीब अकरम इस्तेमालु फरमाए पाण करीबन फरमायो मां अजलसकुम छाजे करे वेठा आहियो। सैयदना अमीर मुआविया इरशाद था फरमाए त असहाबन अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं हिते गॾु थिया पोइ जीअं तव्हां वेठा हो असीं हिते गॾु थिया वेठा आहियूं ॿ कम करण जे लाइ। हिकिड़ो कमु ही त अल्लाह जो शुक्र ऐं हमद अदा कयूं इन ते जो अल्लाह असांखे कलमो पाक नसीब फरमायो ऐं ईमान जी दौलत सां सरफराज़ फरमायो हिकु ऐं या रसूल अल्लाह ॿियो इन जे करे असीं गॾु थिया वेठा आहियूं जो मन अलैना बिक या रसूल अल्लाह अल्लाह तव्हांखे मोकिले करे असां ते एहसान कयो उहो शुक्र अदा करण लाइ गॾु थिया वेठा आहियूं। थोरो गौर कजां लफ़्ज़नि ते गॾु थिया वेठा आहियूं तव्हांजे अचण जो शुक्रियो पिया अदा कयूं जीअं असीं पिया कयूं। अल्लाह जे हबीब जे असाबनि जेॾी महिल हबीब खे ईअं अर्ज़ु कयो त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो मां तव्हांखे कसम इन जे करे नाहे ॾिनो त को मां तव्हां ते तुहमत पे हई न पर अल्लाह जे हबीब फरमायो त हाणे हाणे मूंखे जिब्रील आयो आहे अल्लाह जो पैगाम खणी आयो आहे ऐं अल्लाह तो फरमाए त ऐ मुंहिंजा हबीब इहे जेके तुंहिंजा असहाब पाण में वेठा मुंहिंजी हमद ऐं शुक्र तुंहिंजे आमद जो अदा कनि पिया। ऐ मुंहिंजा हबीब अल्लाह मलाइकनि में तुंहिंजे इन्हनि असहाबनि ते फ़ख्रु फरमाए रहियो आहे। सही हदीस पाकवा कंहिं फ़िरके या फ़िरकीअ खे इन में इख़्तिलाफ़ न आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो अॼु तव्हां बि गॾु थिया आहियो इहो ई शुक्र अदा करण लाइ या कुझु ॿियो बाबा। अल्लाह जी हमद बि बयानु कईसूं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद शरीफ़ जो बि ज़िक्र ख़ैर कयोसीं। इन सारे प्रोसेस ऐं कम जो नालो मीलाद मुस्तफ़ा। रही ॻाल्हि त बाज़ार में ईंदे वेंदे को मीलाद जे नाले ते डांस करे त डांस हराम मीलाद हराम कोन थियो सम्झिजो। जेके ख़ुराफ़ात थियनि ग़लति कम थियनि त उन ग़लति कम खे ग़लति चइबो। कंहिं माण्हूअ जे नक ते मखि वेहे त नक वढिबुसि कोन मखि खे उॾारिबो ईअं बाबा
या नको अमरा जो कटबो न नको त बचेसि न बाबा उन जी जेको आहे सो रुगो मखी खे उॾारबो काबतुल्लाह में 360 बुत पयल हुया महबूब काबो कोन ठहरायो हुयो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुतन के बाहर कढियो हुयो मीलाद जे जुलूस में जलसे में डांस करे हराम डांस मीलाद न मीलाद जे जलसे में नात पढ़े दोल धमाके वारी हराम मीलाद न महबूब जे मीलाद जे जलसे में औरतूं मर्द गॾु वेहन वो इख्तिलात हराम मीलाद न औरतूं बेपर्दा छा पर्दे सां बि जेकॾहिं रोड ते अचनि उन्हनि जो अचणु हराम पर मीलाद न औरत पंहिंजे घर में वेही करे मीलाद मल्हाए उन जो आवाज़ ॿाहिरि वञे मर्दनि जे कन ते त इहो आवाज़ वञणु हराम मीलाद न लिहाज़ा जेके ग़लति कम आहिनि उहे ग़लति आहिनि पर मुस्तफ़ा जो मीलाद हराम न आहे मुस्तफ़ा जो मीलाद ईमान खे ताक़त अता फरमाईंदो थोरो इंसाफ़ जी दामन न छॾियो उन ताराज़ीअ खे हथ में थामे रखो जॾहिं हथ में थामे रखंदव त इंशाअल्लाह सभु मसइला हल थी वेंदा अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए उन खां अॻु में मुंहिंजो तव्हांजी ख़िदमत में गुज़ारिश आहे इंशाअल्लाह ताला जुमातुल मुबारक 13 अक्टूबर ते हैदर चौक ते अहले सुन्नत व जमात जे तरफ़ां ऐं ख़ासि तौर ते सुन्नी तहरीक जे तरफ़ां अज़ीम शान अज़मत सहाबा व अहल बैत कॉन्फ्रेंस थियणी आहे 13 अक्टूबर जुम्मे जो ॾींहुं बाद नमाज़ इशा तव्हां सभिनीनि या रसूल अल्लाह चवण वारनि हक़ चार यार चवण वारनि खे दावत वा शिरकत कजो इंशाअल्लाह पंहिंजे ईमान जो सबूत ॾिजो तो तव्हांजे हैदराबाद में महबूब जे असहाबनि जी बेअदबी थी हुई लिहाज़ा उन लाइ उलमाए अहले सुन्नत गॾु थींदा प्रोग्राम थींदो अल्लाह ताला मुंहिंजो चयो तव्हांजो ॿुधो क़बूल फरमाए हज़रत मौलाना अल्लामा साईं ज़फ़रुल्लाह सिकंदरी साहिब तव्हांजो बेशुमाम आहे जहिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम सजायो आहे अल्लाह तबारक व तआला खेनि तरक़ी अता फरमाए मां मौलाना खे मुबारकबाद ॾियां थो ऐं उन्हनि वालिदैन खे मुबारकबाद ॾियां थो जिन जा बचड़ा अॼु नाज़र क़ुरान पाक पढ़ी फारिग़ तहसील थिया सुभान अल्लाह जो त ॻाल्हि ॿुधो ओनली 5 मिनट्स प्लीज़ 5 मिंट मूंखे ॾींदव इजाज़त आहे ॻाल्हि मूंखे यादि अची वई दरगाह शरीफ़ इमामुल आरिफ़ीन पीर सिंह रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैह पीर जो ॻोठ शरीफ़ उते हज़रत सैयदना पीर सिंह छटर धणी रहमतुल्लाह अलैह जॾहिं वापसि आया गादी आबाद थी तो उते जामिया कादरिया हुयो मदरसा कादरिया उन जो बुनियाद रखियो वियो अॻे पयल हुयो पर उनखे दोबारा स्टार्ट कयो वियो अंग्रेज़ जे जिहाद जे दौर में दरगाह शरीफ़ खे सील कयो वियो जेॾी महिल उहो मदरसो हलियो त उस्ताद साईं उस्ताज़ुल उलमा बसि थोरो मिसाल ॾींदो सम्झी वेंदव जंहिं गोहर ऐं नौजवान हज़रत शेर मुस्तफ़ा मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरीअ जहिड़ा पैदा करे ॾेखारिया उस्तादुल उलमा वसुलहा मुजाहिद मिल्लत हज़रत अल्लामा उस्ताद साईं मोहम्मद सालिह महर रहमतुल्लाह तआला अलैह हज़रत सूर्य साईं खां संदो ज़िक्र वतल हुयो ऐं वॾो मुजाहिद गाज़ी हुयो जंहिं में मदरसे खे पाण आबाद कयूं त वॾा वॾा आलिम वठी आया जिन में हिकिड़ो नालो हो मुफ्ती आज़म पाकिस्तान उम्दतुल फुक़हा अल्लामा मुफ्ती मोहम्मद साहिब दाद खान जमाली क़ुद्दस सिर्रुल अज़ीज़ तमामु वॾो आलिम एतिरे क़दुर जो मां पढ़ियो हो ऐं मां पाण वरी उन जी तस्दीक़ कई मुंहिंजे उस्ताद हज़रत अल्लामा अब्दुल हकीम शरफ कादरी रहमतुल्लाह तआला अलैह लाहौर वारे उन लिखियो हो त मुफ्ती आज़म पाकिस्तान मुफ्ती मोहम्मद साहिब दाद खान के पास जामिअतुल अज़हर शरीफ से भी फतवा आते थे और अल्लामा साहिब दाद खान उसकी तस्दीक फरमाकर जामिया अज़हर वालों को भी जवाब दिया करते थे ऐं उहे फतवाऊं पाण मां जॾहिं जामिया अज़हर हुयुसि त मां पाण उहा ॻोल्हा कई छो त ॿुध थे मां घटि हलंदो हां पाण तस्दीक कंदो हां उन्हनि आलिमनि जी तक़ज़ीब खान पे कयमि पर इनशिराह सदर जे लाइ मां उन जी पाण तस्दीक कई एॾो वॾो रब्बानी आलिम ऐं ॿियो आलिम दीन हो जेको तमामु घणा आलिम उस्ताद साईं गॾु कया ॿियो उन्हनि में नालो हुयो हज़रत शेखुल हदीस व तफ़सीर नबीर आला हज़रत अल्लामा तक़द्दुस अली खान बरेलवी सचो सुभान अल्लाह अबा उस्ताद अहिड़ा कामिल हा पोइ तॾहिं शागिर्द बि शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन जहिड़ा जवान पैदा थिया
अल्लामा तक़द्दुस अली ख़ान मंज़रुल इस्लाम बरेली शरीफ आला हज़रत जो जेको इदारो हो उन जो तक़सीम हिंद खां पहिरियां आख़िरी मोहतमम उहो हुयो, उतो जो मोहतमम हुयो, उनखे संभालींदो। पोइ तक़सीम पाकिस्तान थी हेॾे हलियो आहे। पोइ उस्ताद साईं मोहम्मद साले महर उस्ताद मोहम्मद साहिबदाद ख़ान जे मारिफत साईं तक़द्दुस अली खे दरगाह शरीफ़ ते आंदो। पाण आया त मदरसे जी ही शुरूआत नंढड़ा नंढड़ा ॿार हा, इहे नंढड़ा हा जेके बाद में शेखुल हदीस बणिया। कुछ अरसे खां पोइ अल्लामा तक़द्दुस अली जी मुरीदी ही आला हज़रत जे निस्बत सां कराचीअ जा संदन मुरीद मिलण आया त ॾिठऊं त उस्ताद तक़द्दुस अली जेको शेखुल हदीस आहे उहो नंढड़नि ॿारनि खे इन्नी बिन्नी क़ाइदो वेठो पियो पढ़ाए। किथे बुखारी पढ़ाइण वारो ऐं किथे हाणे क़ाइदो बगदादी पियो पढ़ाए, यसरुल क़ुरान पियो पढ़ाए, इहो पियो वेठो पढ़ाए। तो जेके मुरीद हुया उन्हनि मुरीदनि अर्ज़ु कयो, हज़रत जी हमें बड़ा अफसोस हो रहा है और हमें बड़ा दुख हो रहा है, आप इतने बड़े शेखुल हदीस और यहाँ आप जो है वो पारा पढ़ा रहे हैं। एक दफ़ो उन मुरीद इहा ॻाल्हि कई, असां पंहिंजे वालिद गिरामी खां इहे ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं कसरत सां असांखे ॿुधाईंदा हुआ पंहिंजनि उस्तादनि जूं ॻाल्हियूं, दरगाह शरीफ़ जूं ॻाल्हियूं, त जीअं इहा मीरास मुंतक़िल थिए अॻिते हले। त पाण इहा असांखे ॻाल्हि ॿुधायूं। मुरीद हिकु दफ़ो चयो पाण ख़ामोश रहियो, ॿियो दफ़ो चई पाण ख़ामोश रहियो। जेॾी महिल टियों दफ़ो उन मुरीद इहा ॻाल्हि वरजाई तो हज़रत अल्लामा तक़द्दुस अली ख़ान जोश में अची करे फरमायो, मौलाना ये आज इन्नी बिन्नी पढ़ाने वाले वक्त के मुफ्ती बनेंगे, दुनिया इसका नज़ारा देखेंगे। उन अल्लाह के प्यारे बाने जा उहे लफ्ज़ अगामी वया। हज़रत शेखुल हदीस मुफ्ती मोहम्मद रहीम सिकंदर जड़ो गोहरे नायाब पैदा थियो। हज़रत उस्तादुल उलमा मुफ्ती दुर मोहम्मद सिकंदर जड़ो गोहरे नायाब पैदा थियो। हज़रत अल्लामा मुफ्ती हज़रत शेखुल हदीस व तफसीर सुल्तानुल वाइज़ीन शेर मुस्तफ़ा किबला मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदर जड़ा जवान पैदा थिया, वॾा रब्बानी आलिम पैदा थिया। जो मां तव्हांखे वधीक कोन थो चई सघां, पर मां तफ़ाउल ख़ैर करे सघां थो। अॼु तव्हां जन बचड़नि नाज़रा जी दस्तार कई आहे, अल्लाह पतो हिकिड़े दिहाड़े ते आलिम दीन ऐं मुफ्तीअ जी दस्तार कंदा। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चयो तव्हांजो ॿुधो क़बूल फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल